दोस्तों, अॼु आउं हिते कल्टस लेक ते आयो आहियां, जेको कैनेडा जे शहर वैंकूवर खां थोरो परे हिकु तमामु बहितरीनु इलाइक़ो आहे। ऐं हीअ लेक एतिरी त गहरी ऐं एतिरी त डिघी आहे ऐं एतिरी पहाड़नि जे हंज में ठहियलु आहे जो हिन में तव्हां ॾिसो केतिरा ई माण्हू बोट्स में ट्रेवल कनि था ऐं मज़ो वठनि था ऐं केतिरा ई माण्हू हिते स्विमिंग करणु अचनि था ऐं पंहिंजे ॿारनि खे बि स्विमिंग कराइनि था। हीअ डिघा डिघा वण जेके तव्हांखे ॾिसण में अचनि था, इहे सालनि खां हिते उभरियल आहिनि ऐं साम्हूं खां हिते तव्हां ॾिसो कि केॾा वॾा पहाड़ आहिनि। इन्हनि पहाड़नि जे हंज में हीअ ढंढ ठहियलु आहे जंहिंजो नालो आहे कल्टस लेक। हीअ हिते जी हिकु ख़ूबसूरत जॻह आहे जिते असां बि अॼु आया आहियूं। मूंसां गॾु मुंहिंजी घरवारी सईदा ऐं मुंहिंजा ॿई पुट साहिल ऐं अब्दुल करीम बि आया आहिनि ऐं हिते पाणीअ में असां पेर पुसाया आहिनि ऐं काफ़ी वक़्तु गुज़ारण जो इरादो आहे। तमामु ख़ूबसूरत जॻह आहे त मूं सोचियो त इहो तव्हां सां वंडिजे। हीअ कल्टस लेक आहे जेका वैंकूवर जे वेझो एबर्ट्स फॉर्म शहर जे वेझो हिकु बहितरीनु लेक आहे जेका पहाड़नि जे हंज में ठहियलु आहे ऐं तमामु गहरी ऐं तमामु वॾी डिघी आहे, जिते माण्हू अची हिते स्विमिंग कनि था ऐं उनखां सवाइ पंहिंजो मज़ो वठनि था। चौतरफ़ तमामु बहितरीनु वणनि जूं कतारूं आहिनि ऐं माण्हुनि हिते पंहिंजा ख़ूबसूरत घर बि ठाहिया आहिनि त जीअं उहे सुठी मौसम में हिननि घरनि में अची रहनि ऐं उतां ई वेही हिते जो मज़ो वठनि। हिन बहितरीनु मौसम में असां बि हिते आया आहियूं। मूंसां गॾु साहिल, अब्दुल करीम ऐं सईदा बि आहिनि ऐं हिते असां मौसम जो मज़ो वठी रहिया आहियूं। इत्तेफ़ाक़ सां ब्रिटिश कोलंबिया में वाइल्ड फायर्स थिया आहिनि जंहिंजे करे अॼु हिते थोरो धुओं आहे ऐं अॼु हिते उहा रश कान्हे जेका हूंदी आहे। हूअं चवनि था पार्किंग जे लाइ जॻह कोन मिलंदी आहे 11 खां पोइ, पर अॼु कुझु पार्किंग फ्री मिली वई जो माण्हू डप में वाइल्ड फायर्स जे डप में ॿारनि खे वठी कोन आया आहिनि। हीअ वरी असां कार में चपलनि जे मथां कल्टस रिवर जे दरमियान गुज़री रहिया आहियूं। तव्हां ॾिसो वणनि जे दरमियान कल्टस लेक ॾिसण में अची रही आहे ऐं उन जे पस मंज़र में वॾा वॾा पहाड़ आहिनि ऐं गहरा ऐं डिघा वण आहिनि। त हीउ मंज़र गाॾीअ में बि कल्टस लेक खे ॾिसण जो तमामु ख़ूबसूरत आहे। हिन खे बि इंजॉय करियो।